सां अहिड़ो कयूं जीअं बुरड़ो करे ॿारनि खे। बुरड़ो हिते वेठो अथव सर। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। हिन वीडियो में असां तव्हांखे साईं काइम अली शाह जी बायोग्राफी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। दोस्तो जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था साईं काइम अली शाह जी बायोग्राफी। सिंध जो टे भेरा वॾो वज़ीर रहंदड़ कानूनदान ऐं नामवर सियासतदान सैयद काइम अली शाह 13 सेप्टेम्बर 1933 ते खैरपुर मीरस में सैयद रमज़ान अली शाह जिलानी जे घर पैदा थियो। सैयद काइम अली शाह BA कराची यूनिवर्सिटी मां ऐं LLB जी डिग्री SM लॉ कॉलेज कराची मां हासिल कई। खैरपुर में ई वकालत कई ऐं 1957 में सैयद काइम अली शाह ख़िदमत ख़लक़ नाले हिक समाजी तंज़ीम क़ाइमु कई। सैयद काइम अली शाह जी समाजी ख़िदमतनि खे नज़र रखंदे 1970 जी चूंडनि में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे संदसि PP जी टिकट ॾिनी, जंहिं तहत क़ौमी असेंबली जी सीट तां अक्सरियत सां कामयाबु थियो। सैयद काइम अली शाह 1990, 1993 ऐं 2002 में लगातार सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो आहे। 1988 में सिंध जो वॾो वज़ीर चूंडियो वियो, पर बदकिस्मती सां उन दौरान सिंध अंदरि बदअमनी अरूज ते थी वई। लसानी फ़सादनि दौरान केतिरियूं ई जानियूं ज़ाया थियूं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सैयद काइम अली शाह खां वॾ वज़ारत वारो उहिदो वापसि वरितो ऐं 5 फरवरी 1990 में काइम अली शाह उहिदे तां इस्तीफ़ो ॾिनो। 2008 जी चूंडुनि में हिकु दफ़ो ॿीहर साईं कामयाबु थियो ऐं 6 अप्रैल 2008 ते ॿियो भेरो सिंध जो वॾो वज़ीर थियो। 2013 में बि साईं कामयाबु थी टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर चूंडियो वियो, पर बाद में उहो उहिदो मुराद अली शाह खे ॾिनो वियो। सैयद काइम अली शाह खे 4 पुटनि ऐं 8 न्याणियुनि जो औलाद आहे। पहिरीं शादी नंढपण में ख़ानदान में थी, ॿी शादी हुसन अफरोज़ सां थी जेका 1970 में वफ़ात करे वई। कुझु सालनि खां बाद पहिरीं घरवारी बि वफ़ात करे वई। ख़ानदान जे बेहद इसरार ते सैयद साहब 3 शादी बि कई। सैयद काइम अली शाह ख़ुशतिबा ऐं खिलाइण वारी शख़्सियत रहिया आहिनि। सोशल मीडिया ते बि पंहिंजी ख़ुशदिली जे करे तमामु घणो मशहूरु रहिया आहिनि। साईं काइम अली शाह पाकिस्तान जी सियासत में हिकु पुराणे ज़माने जी सुखड़ी आहिनि। सैयद काइम अली शाह जो शुमार PP जे बुनियादी मेंबरनि ऐं भुट्टे ख़ानदान जे वेझनि साथियुनि में थिए थो। हिन वक़्तु सैयद साहब PS 220 तां खैरपुर मां MPA आहिनि। सिंधी भाइरो, उमेद आहे त हीअ वीडियो ऐं मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।